मंजिल ते पहुंची वञूं। जहिड़ी तरह वाहन में यात्रा कंदा आहियूं त पेट्रोल असां दुरुस्त रखंदा आहियूं, एवरेज नापे रखंदा आहियूं। जाते पहुचणो आहे पेट्रोल वधीक भले हुजे लेकिन जगह मंजिल पहिरियों अची वञे। ईअं न थिए पेट्रोल अगरि पहिरियों ख़त्म थी वञे ऐं मंजिल न पहुती त पोइ भटकणो पवंदो। विच दर ते बीठा हूंदासीं रस्ते ते। ठीक तहिड़ी तरह सां हे ईंधन श्वास रूपी जेको आहे इहो ख़त्म थी वञे उन खां पहिरियों असां प्रभुअ जे चरणनि खे पाए वठूं, भक्तीअ खे पाए वठूं। इहो ई जीवन जो सार आहे। चओ हरे राम। ज्ञान जी त हज़ार ॻाल्हियूं, ज्ञान जी त लखें ॻाल्हियूं, पर अगरि उन्हनि जो सार कढियो वञे त केवल ॿ ॻाल्हियूं। कहिड़ियूं? कि संसार में समता रखो, जीअं भगवान रखनि उएं रहो। तेरी मेरी शिकायत करण, रोना रोअण छॾे छॾियूं। असां प्रभुअ जे रजा में राजी रहूं। ऐं ॿी ॻाल्हि सुमरन भक्ति निष्काम भाव सां प्रेम सां निरंतर हले। भक्तिअ में दया भी अथव, भक्तिअ में करुणा भी अथव। दया धर्म का मूल है। इन सोचो भक्ति कयूं त मन में दया न हुजे, सभिनि जे प्रति प्रेम भाव, इहो भक्तिअ जो मुख्य लक्षण अथव। कोई ईअं न सोचे मां राम राम जपियां पोइ ॿियनि सां झगड़ो कयां, भले न। उदारता, विनम्रता, प्रमुदिता, इहे शयूं इंसान खे महान कंदियूं। भक्ति सार्वभौम आहे त असां झुकी करे, असां भगवान जी शरण वठी करे भक्ति कयूं, संसार में सम रहूं, निरंतर भक्ति कयूं। इहे ॿ साधन असांखे भवसागर पार कंदा आहिनि। भक्ति